दादू में सकाफ़त खाते जे सहकार सां इस्लाही स्टेज नाटक ड्रामो पेश कयो पियो। उन हवाले सां ॾिसूं था दादू मां दानिश ख़ुश्क जी ही रिपोर्ट। दादू में सकाफ़त खाते जी सहकार सां सैयद हाकिम अली शाह बुखारी ऑडिटोरियम हॉल में मज़ाया इस्लाही स्टेज नाटक ड्रामो हल पुनल पेश कयो वियो। स्टेज नाटक ड्रामे में सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि सहाफ़ियुनि समेत शहरियुनि ऐं वॾे अंग में औरतुनि शिरकत कई। स्टेज ड्रामे में मुख्य किरदार हैदर कादरी, अब्दुल्ला मल्लाह, नसरीन नाज़, संध्या सिंधी बहितरीन नमूने अदा करे हाल में वेठल माण्हुनि खे ताड़ियुनि जे दाद ॾियण ते मजबूर करे छॾियो। स्टेज नाटक ड्रामे में पीपी अॻुवाणनि पीर मुअज़्ज़म अल हक़, एम उमर पंवर, शिराज खोखर, समाजी अॻुवाणनि मोहम्मद बश कोराई, सैयद शफ़क़त अली शाह काज़मी, रोज़ीना जतोई ऐं अदाकारनि अब्दुल मन्नान अब्बासी उर्फ मामा लालू, रशीद चारण ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अदाकारनि ऐं समाजी अॻुवाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ड्रामा थियण बंदि थी विया, मक़सदु को वक़्तु हो तक़रीबन डेली ड्रामो थींदो, पोइ यका गैप थियणु शुरू थी विया। सकाफ़त खातो हाणे जेको आहे स्टेज नाटक या शोज़ या जेके बि तक़रीबूं थियनि थियूं सॼी सिंध में उन्हनि सां ताउन करे थो, छो जो इहे आर्टिस्ट वेचारा जेके आहिनि एतिरा अख़राजात बर्दाश्त न पिया करे सघनि। ऐं नंबर ॿियो इहो त कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां असांखे अहिड़ो ख़ूबसूरत ऑडिटोरियम मिलियो आहे, हिकिड़ी सहूलियत बि मिली आहे, तॾहिं प्रोग्राम शुरू थिया आहिनि। ऐं माशाअल्लाह अॼु असां ॾिठो त माण्हुनि में उहो जोश बि हो, उहो जज़्बो बि हो, ऐं साॻे उहो दाद बि आर्टिस्टनि खे ॾियनि पिया। त दादू वारा फ़न जा क़दुरदान आहिनि, सॼी ज़िंदगी असां हिन फील्ड खे ॾिनी आहे। असांखे दादू वारनि मोट ॾाढी भली ॾिनी आहे, पर विच में चैनल अची विया, इन जे करे असां स्टेज खां थोरो परे हटी वियासीं। हाणे वरी दौरु आयो आहे स्टेज जो, इन करे हिकिड़ी कोशिशि वरितीसीं। ड्रामो बि पुराणो लिखियलु हुयो ऐं उन में इहो ई पैगाम हुयो त तव्हां घरां भॼी करे शादी न कयो, पीउ माउ जी इज़त सभ खां वधीक अहम आहे। सो इन पैगाम खे हिकिड़ो कोशिशि असां इहा कईसीं त हिकिड़ो मज़ाह वारे अंदाज़ में, त जीअं माण्हू एंटरटेन बि थियनि ऐं इहो पैगाम बि पहुचे। साईं मुनवर शाह काफ़ी सालनि खां पोइ ड्रामो करायो जेको मूं कयो, ऐं उहो केतिरनि सालनि खां पोइ थियो। उन खां पोइ माशाअल्लाह हिते रुझान थींदो पियो वञे। जेको करेक्टर मूं कयो हुयो, अलाह माफ़ी ॾे, आउं त चाहियां थी जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि जेके बि आहिनि, अलाह पाक ख़ैरु करे अहिड़ो क़दम न खणनि। ऐं करेक्टर मूं जॾहिं कयो आहे त मूंखे ई थिए थो त मतिलबु जॾहिं ही करे जेको सची में भॼनि थियूं छोकिरनि सां, त उन्हनि जो असर बि पोइ अहिड़ो थिए थो। जॾहिं तव्हां माउ पीउ जी राज़ी आहिनि राज़ी त तव्हां शादी कयो, जेकॾहिं उहे राज़ी न आहिनि त बि तव्हां न, पाण उन्हनि खां सलाह कयो त भई मूंखे हीअ अगरि पसंदि आहे त तव्हां राज़ी आहियो त असां शादी कयूं। जेकॾहिं हू ॾिसंदा को सुठो घरु आहे त तव्हांजी कराए छॾंदा, जेकॾहिं न हू मना करनि त तव्हां इहो क़दम न खणिजो। असांजी जवानी में त स्टेज प्रोग्राम थींदा हुआ, पर असांजी जेका न्यू जनरेशन हुई उहे स्टेज प्रोग्राम में महरूम हुई। जेको ही हॉल ठही पियो ऐं फ़नकारनि खे रिस्पेक्ट मिली ऐं असां शहरनि खे बि एंटरटेन मिली वई, ऐं जेके नौजवान तबिको आहे उहो फ़नकारनि खे आम्हूं साम्हूं ॾिसी सघियो आहे। छो जो हीअ असां त सॼो बचपन खां हिननि खे ॾिसंदा पिया अचूं, आम्हूं साम्हूं मिलूं पिया, पर जेके असांजो नौजवान नसुल हो हिननि खे सिर्फ़ु टेलीविज़न ताईं ॾिसे पियो ऐं ख़ुशी महसूसु पियो करे। पर हींअर मूं ॾिठो आहे हीअ सभु टेलीविज़न जा फ़नकार जॾहिं साम्हूं स्टेज ते हिननि जे साम्हूं आया आहिनि, असांजे नौजवान नसुल खे वॾी ख़ुशी थी आहे। मां आवाज़ टीवी जे दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजे हिन ड्रामे हल पुनल खे भरपूर कवरेज ॾिनी। ऐं गॾोगॾु मां कल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जो थोराइतो आहियां जिन मूं ते एतमाद कंदे मूंखे हीउ ड्रामो ॾिनो। ऐं हीउ ड्रामो मूं पंहिंजे पीरी पंहिंजे मुर्शिद उस्ताद बुखारी ऐं सैयद मुनवर अली शाह बुखारी साहब जे शहर दादू में कयो, ऐं हिन ड्रामे जी कामयाबी जो सॼो सहरो दादू वासियुनि ते थो वञे। पेश स्टेज ड्रामे हल पुनल जी राइटर सुधीर मीराली आयल महिमाननि खे अजरखनि जा तोहफ़ा पेश कया ऐं आजियानो ॾिनो। समाजी अॻुवाननि जो चवणु हो त वॾे अरसे खां पोइ दादू वासियुनि खे स्टेज ड्रामो ॾिसण लाइ मिलियो आहे। अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि सां परेशानियुनि में मुब्तला माण्हुनि जे चहिरनि ते मुरकूं अची वञनि थियूं, जॾहिं त घरां निकिरी प्यार जो परणो कंदड़नि लाइ पिणु हिन स्टेज नाटक ड्रामे ज़रिए खेनि बहितरीन पैगाम ॾिनो वियो आहे। कैमरामैन असद ख़ुश्क सां गॾु दानिश ख़ुश्क, आवाज़ टीवी न्यूज़ दादू।